हाणे तो हुसैन भी नाहे रहियो, इहा उम्मीद भी ख़त्म थी वई तो उहे होश में ईंदो ऐं सरमत जे बारे में कुछ ॿुधाईंदो ऐं मूं ते लॻल इल्ज़ामनि खे बि हटाईंदो। इन करे चवां थी मुंहिंजी ॻाल्हि ते अमल कर। सुभाणे तुंहिंजे किरदार ते आङुर खॼंदी ऐं उन जा छंडा तुंहिंजे ॿार ते पवंदा। और सॼी उमिरि अदा साईं खे दुआऊं कंदसि। तव्हांजो अहसान त ज़िंदगी भर लाहे नथी सघां। तव्हां बाबा साईं जी ॻाल्हि ॿुधी को गौर कोन कयो। न तव्हांजी धीअ मोटाए ॾिनी पोइ तव्हां ते अहसान नाहे कयो। बाबा साईं जे शख्स जे करे मुंहिंजी भेण पंहिंजो घर छॾियो, असांजी इज्जत बाज़ार में नीलाम कयईं, मां उनखे ॾींहं राति ॻोल्हण जी कोशिश करे रहियो आहियां, तव्हां मुंहिंजी महिनत ते पाणी हारे छॾियो। उनजी भेण खे ॾाढे इज्जत ऐं एहतराम सां तव्हां आज़ाद करे छॾियो। ड्रामा सीरियल मक़तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।